खबरवासी शिरकंदासी पखे वेझो गुजरली रोड हादसे में जख्मी थियल ॻोठ दीदड़वासी नौजवान फौत थी वियो। नौजवान सदाम हुसैन सियाल कराची अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो। रेड़ो हलाईंदड़ पोरित सदाम सियाल गुजरली मोटरसाइकिल जी टक्कर में जख्मी थियो हो। ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कई पिया। पखे वेझो गुजरली रोड हादसे में जख्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। नौजवान सदाम हुसैन सियाल कराची अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो। रेड़ो हलाईंदड़ पोरियत सदाम सियाल गुजरली मोटरसाइकिल जे टक्कर में जख्मी थियो हो। खबर सां शेयर कई पिया। पखे वेझो गुजरली रोड हादसे में जख्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। नौजवान सदाम हुसैन सियाल कराची अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो। रेड़ो हलाईंदड़ पोरियत सदाम सियाल गुजरली मोटरसाइकिल जे टक्कर में जख्मी थियो हो।